और दावत खिताब दींदुसि वडेरे जानू जगी के तो हू स्टेज ते अचन ए पंहिंजे ख्यालन जो इज़हार कन। दोस्तों वडेरे साहिब जे लाइ ताड़ियूं। साईं महिरबानियूं जो तव्हां असांखे ॻाल्हाइण जो कुझु मौक़ो ॾिनो। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि जेको तव्हां पाण ॿुधंदो ऐं जिते जिते मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो उहे बि ॿुधंदा। ऐं शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजे भाइरनि जो जेके हिन वक़्तु पिंडाल में वेठा आहिनि। पीपल्स पार्टी ही मज़लूम ऐं ग़रीबनि जी पार्टी आहे जेका हर वक़्तु हिननि ग़रीबनि खे रोज़गार ॾींदी आहे। अॼु बि तव्हां ॾिसो घणा नलका ॾिना आहिनि। छो कोन था वोट ॾियनि? हिननि खे पैसा ॾिना आहिनि असां 5,000 रुपया जेके बटे में छिते बटे में था खणनि। छा हिननि जे पेज आहिनि? पैसा वापसि कनि असांखे। इहो वोट कोन था ॾियनि। 2013 जी इलेक्शन में माण्हू वॾा हरामी आहिनि जेके झंडा पीपीअ जा चाढ़े हिननि वोट वञी ॿियनि माण्हुनि खे कयो आहे। छा असांजो हक़ कोन्हे? पैसा असीं था ॾियूं। पाणी केरु थो ॾिए? असीं था ॾियूं तव्हांखे। हेतिरो टाइम मूंखे पाणी मिलियो। अरे ग़लति कयो मां, ग़लति कयो, बेग़लति न थियो। छा हेतिरनि सालनि में तव्हांखे कुझु मिलियो? इहो सभु असां ॾिनो। असां हिन ॻोठ लाइ सहूलियतूं बि असां कयूं। पाणी असां ॾिनो, नलका ॾिना, सोलर प्लेटूं ॾिनियूं। छा हिननि ग़रीबनि वटि छा जेके हिकिड़े वक़्तु लाइ मानी खाइण सिखंदा हुआ अॼु असां हुननि खे सभु कुझु ॾिनो आहे। पर पोइ ग़ैरत तमामु कोन थी करे। अरे कुझु ग़लति कयो। अव्हांखे असां गाॾियूं कराए ॾिनियूं। अव्हांखे घर असां कयो। कव्हांजी बादशाही हुई 5,000 रुपया गाॾीअ जा ख़र्च कया असां। अव्हांखे वठो आयासीं वोट तीर ते ठप हणो। अव्हां लाइ किथे आया? हीअ पोलिंग जी सॼी असांजी ख़राब थी वई। हीअ असांजी बेइज़ती आहे। छा असीं हिन ॻोठ में रही पीपल पार्टी जा वोट छो कोन था ॾियो? जेकॾहिं हाणे अव्हां वोट न ॾिना आहिनि अव्हांखे ॻोठ मञा कढियो वेंदो, टपड़ खणायो वेंदो, अव्हांखे बदिरायो वेंदो। अव्हांजी पे जी बादशाही आहे। वोट कोन था ॾियो। हेतिरा साल बेनज़ीर जा पैसा खाधा न अव्हां छो कोन था वोट ॾियो? छा हुनजो हक़ कोन्हे? ऐं हुन सां ज़ुल्म था कयो। हुन राति जो ख़्वाब में रोज़ विढ़ंदी आहे त छो कोन था पैसा वोट मोकिलियो? मुंहिंजा पैसा वापसि कयो। आयो हुआ में दम ॾे दम आयो हुआ में छो कोन था पैसा वापसि कयो? अव्हांजे पे जान ज़रदारी थो पैसा ॾे। हिमिलूं जूं ज़रदारी हुयूं छो कोन था ॾियो पैसा? पाणी अव्हांखे मिलियो ॿिज पखियो। छा हिन इलेक्शन में जेकॾहिं अव्हां वोट ॾिनी आहे ॿिए वक़्तु इलेक्शन में पाणी जो ठिचो खणिजो मारो। अव्हांजी पे जी बादशाही आहे। हेतिरा ॿिज था पखियो। हाँ इंशाल्लाह वोट दीजो। तव्हांखे कमरा पक्का मिलता, रोटी कपड़ा और मकान ये सब कुछ आप लोगों को मिलेगा। और आप लोग हमारे मेरे से वायदा करो कि हमें 7 करोड़ रुपए मिले हुए हैं इन गरीबों लोगों के लिए जो हम एक वोट पे आप लोगों को 10-10 हज़ार रुपए देंगे। अगर फिर भी आपने वोट नहीं दिया तो हम आप लोगों को बंद करवाएंगे, थाने में बंद करवाएंगे। आप लोगों की बात चाहिए क्यों नहीं वोट देते? असा वाला पैसा खड़ी आए उड़े यार अमी हमारे दीदा दी पैसा ये कोने वोट दीदा। ही पीपल पार्टी असा हक छो कोने दीदा? जेकर न दीदो तो पातळ हणतो थाव। ये गाड़ी वारी देनी जे इने दई वेठो पोया गाड़ी दीनी तो मोटर हणतो थाव। हां जी पे जी पाछे या वोट कोंदा देन खाने पीपी जो दे पीपी ने के नारा वाली बेन जाना था तने लाए जूतो हण जन किए कोंदा देन।